सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। संसार में बिन किस्मत जा रिश्ता थी ना है। एक रक्त जा रिश्ता या सांसारिक रिश्ता। रक्त जा रिश्ता वे थी ना है। जी माँ पी पुत्र न्याणियों भाव जिनके खानदान से वास्तव रहता है। नहीं, संसारी रिश्ता वे थी ना है। दोस्ती, साथ, पार्टनरशिप, संगत, उठी, वे थी सामाजिक, मुआशरती, धार्मिक रिश्ता, ये सब सांसारिक। पर शादी जो मौको या यो रिश्तो अहिड़ो हूंदो आहे जेको शुरू सांसारिक रिश्ते सां थींदो पर पैदा रत जा रिश्ता कंदो। इन करे छोकिरी कंहिं हिकु ख़ानदान जी हूंदी आहे, छोकिरो कोई ॿिए ख़ानदान जो हूंदो आहे। हिकु ॿिए खां तक़रीबन ज़्यादातर वेझो त पंहिंजी जॻह आप जो रिश्तो कोन्हे। ॿई मिली करे रत जा रिश्ता पैदा कंदा आहिनि। अहिड़ो प्यार ऐं पौतरताई जो रिश्तो हूंदो आहे जेको हिकिड़ो नई क्रिएशन पैदा कंदो ऐं ॿई मिली करे अहिड़ो रिश्तो पैदा कंदो आहे जेको वरी कॾहिं ख़तमु थींदो ई न आहे। असां ॾिसंदासीं ॿार कोई रिश्तो ख़तमु न थींदो आहे। पहिरियों रिश्तो पीउ पुट जो हूंदो आहे, उहो थोरो हल्को थियो, पाण में भाउर थींदा आहिनि। थोरो हल्को थियो, अॻिते हली सौट बणिबा, सौटनि खां बाद सौटी सौट बणिबा, वरी बिरादरी बणिबी ऐं बिरादरी खां बाद वरी इहा ज़ात सदा पई हलंदी करे ख़तम बि न थींदी। तंहिंजे करे इहो रिश्तो मिली करे अहिड़ो रिश्तो पैदा कंदो आहे जेको करे ख़तमु थींदो ई न आहे। तंहिंजे करे ऐं इन रिश्ते जे अॻियां बाक़ी सभु रिश्ता फिका पइजी वेंदा आहिनि, सभु रिश्ता हल्का पइजी वेंदा आहिनि। इन करे सिंधी जी हिकिड़ी कहावत आहे, घोट कुंवार जो अहिड़ो रिश्तो आहे जेको सही हले त ठीकु आहे, न त ॼणींदा बि छॾाईंदो आहे, ॼणंदा बि छॾाईंदो आहे। इहो रिश्तो ख़तमु न थींदो आहे। भई जंहिं ॼणियो उहे बि जुदा थी सघनि था, जेके ॼणिया तंहिंजे करे इहो रिश्तो प्यार ऐं मोहबत सां ॿधल हूंदो आहे ऐं अहिड़ो प्यार जंहिंमें बाक़ी सभु चीज़ूं हल्कियूं थी वञनि। इन करे ॾिसंदासीं इहो रिश्ते जी शुरूआति घर सां थींदी आहे। इंसान ॿाहिरि सुबुह जो निकिरे
जेतिरी मेहनत करे, कोशिश करे, जेतिरो हले सुठो अचे, घर जो थोड़ो माहौल मुस्कान भरियो मिले, बहितर मिले, तो सॼी थकान टेंशन सब ॿाहिरि अची वेंदा आहिनि, मानो बहकंदड़ मुंहुं खणी करे घर में दाख़िल थींदो आहे। तंहिंजे करे अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजी थोड़ी ख़ुशी संसार जा सभु दुख लाहे छॾींदी।